अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। हिक नज़र हेडलाइंस ते। सिक्योरिटी फोर्सेस जो खैबर पख्तूनख्वा में ब अलग-अलग कार्रवाई 13 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब बाड़ा में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन में 10 दहशतगर्द मारिजी विया। जिले बनू में ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया। इलाके में पारेजन जे खात्मे लाइ किल रेंस ऑपरेशन जारी। सदर मुमलिकत जे खैबर पख्तूनख्वा में कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सेस के मुबारकबाद। घरू वज़ीर मोहसिन नकवी चयो त आखिरी दहशतगर्द जे खात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। अमरीकी सदर पारां 2 या 3 हफ़्तनि में ईरान खिलाफ़ जंग मां निकिरण जो ऐलान। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान में रिजीम चेंज पहिरियां ई थी चुकी, पर रिजीम चेंज अमरीका जो मक़सद न हो। फौजी कार्रवाई जो असल मक़सद ईरान के एटमी हथियार हासिल करण खां रोकण हो ऐं उहो हदफ हासिल करे वरितो आहे। व्हाइट हाउस में BTS सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त अमरीका 2 या 3 हफ़्तनि अंदर ईरान मां निकिरी वेंदो। मुमकिन आहे उन खां पहिरियां डील थी वञे। ईरान सां हाणे ॻाल्हियूं ज़रूरी न आहिनि। अमरीका पंहिंजे मर्ज़ी सां जंग जो ख़ात्मो करे सघे थो। ईरान जंग जे ख़ात्मे लाइ ॿीहर तकरार शुरू न थियण जी गारंटी घुरी वरिती। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो त ईरान अमरीका स्टाइल सां जंग ख़त्म करण लाइ तयार आहे, पर उहा गारंटी ॾिनी वञे त ॿीहर तकरार शुरू न कयो वेंदो। यूरोपीय काउंसिल जे सदर सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल कंदे ईरानी सदर वधीक चयो आहे त जंग दौरान ईरानी अवाम इतिहाद जो मुज़ाहिरो कयो आहे, जेको वाखाण जोगी ॻाल्हि आहे। अमरीकी सदर पारां जंग जे खात्मे वारे ऐलान पात एशिया जे स्टॉक मार्केट में तेज़ी। पाकिस्तान में स्टॉक एक्सचेंज में कारोबार शुरुआत में इंडेक्स 3.3% इज़ाफ़ो। ट्रेडिंग दौरान इंडेक्स 4,900 जी वाध सां 1,53,600 ते ॾिठो वियो। जापान जो नकई 4%, कोरिया जो सपी इंडेक्स 6% खां मथे ॾिठो वियो। राधण वेझो सोलंगी ऐं ब्रोही बिरादरियुनि में जहिड़ो 2 ॼणा क़तल, 3 ज़ख़्मी। ॻोठ दिलावर सोलंगी में बहराम ब्रोही जे धुरियुनि में हलंदड़ तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में अली गुल सोलंगी ऐं साबिर सोलंगी मारिजी विया। ज़ख़्मियुनि में असद शफ़ीक ऐं मोहम्मद जुमन सोलंगी शामिल। धुरियुनि में छिकताण तेज़।